सबक पहला अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह माना चीज़ी का औकात का नेता जालो मेहमान खास हसन कायद पुजण वाला है बस या बहुत वारन जी स्टेज सेक्रेटरी जी मेहरबानी आहे जो हिकड़ी नात जे लाइ इजाजत मिली आहे ऐं हिकड़ी नात अल्लाह तबारक व तआला जी तौहीद ऐं वॾाई तव्हांखे ॿुधाई समूरा साथी दरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। हिकड़े मोह जो मालिक जेको सबके साईं संभाले थो। हिकड़े मोह जो मालिक जेको सबके साईं संभाले थो। ॿियनि देवन में ना मिलंदा पर पाण डरी न पचारे थो। हिकु ए मोह जो मालिक जेको सबके साईं संभाले थो। ॿियनि देवन में ना मिलंदा पर पाण डरी न पचारे थो। हिकु ए मोह जो मालिक तोखे पाले मूंखे पाले जीत बखी सब उन जे हवाले। तोखे पाले मूंखे पाले जीत बखी सब उन जे हवाले। जीत बखी सब उन जे हवाले दुख दिल के विहारे थो। हिकु ए मोह जो मालिक जेको सबके साईं संभाले थो। ॿियनि देवन में ना मिलंदा पर पाण डरी न पचारे थो। हिकु ए मोह जो मालिक साल जो तो अता अनत रखियो जानवरनि कहिड़ो फसल कयो साल जो तो अता अनत रखियो जानवरनि कहिड़ो फसल कयो जानवरनि कहिड़ो फसल कयो वेल न कंहिंजो बिटारे थो। हिकु ए मोह जो मालिक जेको सबके साईं संभाले थो। ॿियनि देवन में ना मिलंदा पर पाण डरी न पचारे थो। हिकु ए मोह जो मालिक ॾोह कयूं त ॾींदो आहे हाकिम ढक ढकींदो आहे। चओ सुभान अल्लाह। ॾोह कयूं त ॾींदो आहे हाकिम ढक ढकींदो आहे। ॾोह कयूं त ॾींदो आहे